जो इत्तेहाद इत्तफाक की सूरत जीएम सैयद कुशादा नजर माण्हू जॾहिं इहो फ़ैसिलो कयईं त बाबा सभिनी खे था सॾियूं तॾहिं मूं चयो मूंखां हाणे पुछी वई मुंहिंजो हरत आहे सभिनी जो छा सभिनी खे था सॾियूं मुहाजिर क़ौमी मूवमेंट खे था सॾियूं तूं चवंदा सिंधी असीं जेके इन शइ आहियूं ऐं फलाणो कहिड़ो साईं साईं चयो त न मेजॉरिटी बि साईं जे हक़ में हुई ऐं आम मेंबर बि कोन आहियां जीअं पिगमार हुयो I was allowed to speak just for the sake of consolation. पर उन्होंने गौर कयो आहे त फ़ैसिलो सही आहे सभिनी खे सॾणु घुरिजे महाजरनि खे बि सॾणु घुरिजे पछाड़नि खे बि सॾणु घुरिजे उन्हनि खे चवणु घुरिजे तव्हां पाण में रहो पिया इहा असांजो ॿार आहे की न पोइ सिंधु जी का तारीख़ का साइकोलॉजी का जोग्राफी को हक़ का प्रियोरिटी सिंधी माण्हू जी आहे या कान जो